नाज़िम नाले वारे सूफ़ी रागी मांझी फ़कीर जे वालिद फ़कीर दुर मोहम्मद साईं जी 20वीं वरसी सांघर वेझो संदसि ॻोठ में मल्हाई वई, जंहिंमें सियासी समाजी अॻवाननि तौसूफ़ जे प्रचार कंदड़नि वॾे अंग में शिरकत कई। वधीक तफ़सील ॾिसूं था एडी कुंभर जी इन रिपोर्ट में। सिंध जे नाले वारे सूफ़ी रागी फ़कीर मांझी जे वालिद दुर मोहम्मद साईं जी 20वीं वरसी संदसि ॻोठ बरून में अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वई। वरसी तक़रीब में सियासी समाजी अॻवाननि समेत सूफ़ी अज़म जी प्रचार कंदड़ सिंध जे वॾनि गादियुनि जे गादी नशीन समेत इलाइक़े वासियुनि वॾे अंग में शिरकत कई। वरसी तक़रीब जो आगाज़ फ़कीर मांझी जे सुंग फ़कीर ग़ुलाम रब्बानी चांडियो मांझाई जमायत राग वैराग करे दरगाह ते चादर चाढ़े तक़रीबन जो आगाज़। वरसी तक़रीब में सिंध जे नाले वारे रागियन रजब फ़कीर ग़ुलाम रब्बानी चांडियो ख़ालिद फ़कीर भट्टी वज़ीर अली शाह मुन्ना रबड़ो ऐं ॿियनि रागियन सुरनि जी वर्खा कई त महफ़िल में वेठल झूमण ते मजबूर वरसी तक़रीब में शरीक सियासी समाजी अॻवाननि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु जो नौजवान प्यार मोहबत ऐं सुकून जी ॻोल्हा में तसौफ़ सां हिकु दफ़ो ॿीहर जुड़ण जी कोशिश में आहिनि त जीअं सिंध जे असुलोक फ़िक्र सां वधंदड़ इंतहा पसंदी ऐं दहशतगर्दी जो ख़ात्मो आणे सघे। बाबा साईं फ़कीर सिंध जे वालिद साहिब और गुरू साईं जो ही 20हों ॾियारो आहे, 20वीं वरसी, तो उन जी मुलाक़ात सां सालियानो प्रोग्राम हूंदो आहे। सो तसौफ़ जो पाकिस्तान जूं जेके मारूज़ी हालात आहिनि, जेके सियासी हालतूं आहिनि, उहे इलाही भंजडाह जो शिकार आहिनि। मज़हबी मुनाफ़रतूं, दहशतगर्दी, फ़िरक़ावारियत उरूज ते आहे ऐं उन में जेको अल्टरनेट असांजे सिंधी नौजवान खे या जेको थोरो सञावंदा आहे, थोरो तरक़ी पसंद ख़्याल जो आहे, उनखे अल्टरनेट जी सूरत में तसौफ़ खां अलावा ॿियो को बि दर, को बि फ़िकुर नज़र कोन पियो अचे। इंटरनेट जी सूरत में जेको असलो को सिंध जो फ़िकुर आहे उन्हनि ॾांहुं राग़िब कयूं ऐं प्यार प्रेम सां असां सिंध में जेका ॿियनि सूबनि में पाकिस्तान में जेके दहशतगर्दियूं ऐं बदअमनियूं आहिनि उनखे मुंहिंजो ख़्याल आहे असां हिन ई सूरत में काउंटर करे सघूं था। बाक़ी सिंध हज़ारनि सालनि खां वठी जॾहिं खां हीअ दुनिया वजूद में आई आहे तॾहिं खां वठी सभिनी मज़हबनि जी जेको आहे रवादारी तौर ते पैरोकार रही आहे। सिंध मज़हबनि जी माउ बि रही आहे। सिंध मज़हबनि खे जेको आहे त सभिनी मज़हबनि चङाई वारियूं शयूं खणी ऐं बाक़ी ॿियनि शयुनि खे कढी छॾियो आहे। त जेके सम्झूं था पिया त सिंध इंसान जी जेको आहे माउ आहे। सम्झूं था त सिंध में न बल्कि पूरी दुनिया में तसौफ़ जे पैगाम जी हिन वक़्तु तमामु घणी ज़रूरत आहे। उहा इन जे करे त वेझे माज़ीअ में ई सिंध में इंतहा पसंदीअ जी बुनियाद ते 80,000 खां वधीक माण्हू जेके आहिनि उहे हिन सॼे खिते में मारिया विया आहिनि। उनखां सवाइ तव्हां ॾिसो त हर हंधि जेको आहे क़बाइली तकरार, हे कारोकारी, ॿिया इन क़िस्म जूं जेके बि अलामतूं आहिनि इहे बुनियादी तौर ते इंतहा पसंदी आहे। कैमरामैन ख़ाकी होश मोहम्मद सां गॾु एडी कुंभर, आवाज़ टीवी सां गॾु।